अस्सलाम वालेकुम नाजरीन, मेहरान टीवी न्यूज़ में अवां के भली कार माहिया फराशा सब खबे रह एक नज़र हेडलाइन ते। ईरान अमेरिका जंग ख़त्म करण लाइ सिफ़ारती कोशिशूं तेज़, चइनि मुस्लिम मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि जो अहम इजलास अॼु इस्लामाबाद में थींदो। पाकिस्तान, सऊदी अरब, तुर्किया ऐं मिस्र जा परॾेही वज़ीर शामिल। जंग जे ख़ात्मे लाइ कोशिश ऐं विच ओभर जी सूरत-हाल ते गौर वीचार कयो वेंदो। चइनी मुल्कनि जा परॾेही वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां बि मुलाक़ात कंदा। ईरान पाकिस्तानी जहाज़नि खे हरम्स वारे लंघ मां गुज़रण जी इजाज़त ॾेई छॾी। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त ईरान हरम्स वारे लंघ मां पाकिस्तान जे 20 जहाज़नि खे गुज़रण जी इजाज़त ॾिनी आहे। रोज़ाने पाकिस्तान जा 2 जहाज़ हरम्स वारे सामूंडी लंघ मां गुज़रंदा। पंहिंजे ट्वीट में इसहाक़ डार वधीक चयो आहे त ईरान तरफ़ां उहो तामीरी क़दम आहे जेको ख़िते में अमुन ऐं इस्तेहकाम खे हथी वठण में मददगार साबित थींदो। ॻाल्हि ॿोल ऐं सिफ़ारतकारी अॻिते वधण जो वाहिद रस्तो आहे। अमेरिका तरफ़ां ईरान में ज़मीनी ऑपरेशन जी तयारी। अमरीकी अख़बार पंहिंजे रिपोर्ट में चयो आहे त पेंटागन ईरान में ज़मीनी कार्रवाई जी तयारी करे रहियो आहे। ज़मीनी ऑपरेशन महदूद नौयत जो हूंदो। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त ज़मीनी ऑपरेशन में ख़ार्ग पेट ते कब्ज़ो ऐं हरम्स जे सामूंडी इलाइक़नि में हमला शामिल आहिनि। दोदापुर वेझो ॻोठ ते रॉकेट लॉन्चरनि सां हमलो। नींगरी समेत 2 ॼणा मारिजी विया। ॻोठ मोहम्मद मलूक लहर मथां हथियारबंदनि हमलो करे जदीद हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में सदाम हुसैन लहर ऐं नींगरी साजिदा लहर मौक़े ते क़तल, 1 ॼणो ज़ख़्मी। वाक़े ख़िलाफ़ वारस सरापा एहतजाज, मक़तूलनि जा लाश रखी धरणो। हैदराबाद में घर मां उमरकोट पासे पोरियत जो गलो कपियल लाश हथ। लतीफ़ाबाद 5 नंबर मां लाश मिलियो। सनाउल्ला तौर सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी हर रुख़ खां जांच कई पई वञे। अगड़ा वेझो ट्रैक्टर ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर। पीरसन फोर्थ महरू वाहन लिंक रोड ते हादसो। 57 वरनि जो बहारो वासे दिलबर मरखट मौक़े ते ई फोत थी वियो। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। पुलिस ट्रैक्टर ट्रालर खे तहवील में वठी छॾियो।